नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मसाइल तरावी जे दर्स जो तसलसल आहे। तरावी जा कुछ मसाइल बुनियादी जिन जी अहम तरीन ज़रूरत आहे अॼोके दर्स में उहे बयान कजनि था। सभ खां पहिरियों आहे त बाज़ हुफ़ाज़ इकरामीअ कंदा आहिनि त हिकु मस्जिद में पूरियूं तरावीहूं पढ़ाए करे पोइ उन्ही राति ॿी मस्जिद में तरावी जी नमाज़ पढ़ाए वेंदा आहिनि। इहो दुरुस्त न आहे। इन सूरत में ॿी मस्जिद वारनि जूं तरावियूं न थींदियूं। उन जी ही सूरत थी सघे थी त हाफ़िज़ साहब 10 रकातूं हिकु मस्जिद में पढ़ाए ऐं बाक़ी 10 रकातूं वरी ॿी मस्जिद में पढ़ाए। पहिरीं जंहिं मस्जिद में 10 रकातूं पढ़ायईं त बाक़ी रहियल 10 रकातूं उते को ॿियो पढ़ाए। ॿी मस्जिद में जाथे 10 रकातूं पढ़ाए थो त उते बि कोई 10 रकातूं ॿियो पढ़ाए। इन जी इहा हिकिड़ी सूरत मुमकिन आहे। या उन जी ॿी सूरत इहा आहे त 15 ॾींहं हिकिड़ी मस्जिद में तरावियूं पढ़ाए ऐं 15 ॾींहं ॿी मस्जिद में तरावियूं पढ़ाए त इन में काई बि कबाहत कोन्हे का। इहा हिकिड़ी जवाज़ जूं सूरतूं आहिनि। ॿियो मसइलो आहे हिकु मस्जिद में 2 या उन खां ज़ाइद हुफ़ाज़ इकराम अलॻि अलॻि जॻह ते तरावी पढ़ाइनि ऐं हिकु हाफ़िज़ खे ॿिए हाफ़िज़ जे आवाज़ सां हर्ज न थिए ऐं गुरूर ऐं अनानियत ऐं झेड़े झगड़े जो ख़तरो बि न हुजे त पोइ जाइज़ आहे, पढ़ी सघजनि थियूं। मगर हिकु मस्जिद में हिकु ई इमाम जे पुठियों तरावी पढ़णु ज़्यादा बहितर आहिनि ताकि जमात में माहौल में हुफ़ाज़ इकराम में इख़्तिलाफ़ जी का सूरत पैदा न थी पए। तरावी वग़ैरह अदा करे फ़ारिग थियण खां पोइ यादि आयो त हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु हिकु ई रकात पढ़ी वई हुई, शुफ़ो यानी 2 रकातूं पूरियूं न थियूं ऐं तरावी जूं कुल 19 रकातूं थियूं आहिनि त हाणे 2 रकातूं ॿियूं पढ़जनि यानी सिर्फ़ु उहो शुफ़ो ॿीहर पढ़िजे जेको मां हिकिड़ी रकात पढ़ी वई हुई ऐं 1 रकात पढ़ण जे करे उहो शुफ़ो फ़ासिद थी आहे। उन खां अलावा बाक़ी तमामु तरावी दुरुस्त आहिनि। उनखे ॿीहर पढ़ण जी ज़रूरत न आहे। सिर्फ़ु इहे 2 रकातूं हिकिड़ो शुफ़े जो यादो कंदो ऐं जेको इहो शुफ़ो फ़ासिद थियो आहे त उन में जेको क़ुरान शरीफ़ जी तिलावत कई हुई हुई उन जो बि यादो कंदो ताकि पूरे क़ुरान मजीद जो हिकिड़ो दफ़ो तरावी जी नमाज़ में ख़तम थी वञे ऐं बाक़ी जेके शुफ़ा हुया उन्हनि मां कोई बि शुफ़ो फ़ासिद न थियो आहे। इहे कुझु तरावी जा बुनियादी मसइला जेके पढ़ियासीं। इंशाअल्लाह ताला बाक़ी हिन सिलसिलेवार दर्स में रोज़ाना जो यौमिया हस्ब मामूल दर्स जो सिलसिलो जारी रहंदो ऐं इंशाअल्लाह ताला शरीयत मुतहरा जे अहकामनि खां आगाही ॾिनी वेंदी।